अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात रऊफ़ कंदर जो सलाम क़बूल पवे साईं अॼोको किस्सो आहे ॿिनि ज़ाल मुड़ुसनि जो जिन जा ॿ नंढा ॿारड़ा बि हुया हिकिड़ो पुटु हिकिड़ी न्याणी तक़रीबन 5-6 सालनि जी उमिरि जा ॿ ॿारड़ा हुया ज़ाल कंहिं सबब खां पंहिंजे मुड़ुस खां नाराज़ हुई ऐं इहा नौबत अची वई त माईअ फ़ैसिलो करे छॾियो त मूंखे हर हालत में पंहिंजे मुड़ुस खां खुला वठिणो आहे सो कोर्ट सगोरीअ बि मुड़ुस साहिब खे नोटिस जारी कया मुड़ुस त वरी कोशिशि कई त कंहिं तरीक़े सां हू ज़ाल खे राज़ी करे ऐं वरी उन्हनि जी ज़िंदगी उअं ई गुज़रे बहसियत ज़ाल मुड़ुस हिकु घर में पर माई राज़ी कान पई थी माईअ जो वास्तो वकील सां बि हुयो वकील खे चई बसि मूंखे हर हालत में तलाक खपे तूं पंहिंजा पेपर तयारु कर ऐं कोर्ट में फाइनल जेको आहे सो फ़ैसिले लाइ दरख़्वास्त ॾे त जीअं मुंहिंजी जान छुटे हिन मां हिन सां गॾु नथी रही सघां ॿई ॿार जेके आहे उहे माईअ सां गॾु हुया छोकरि माइनर हुया नंढा हुया तंहिंजे करे कानूनी तौर ते उहे माईअ जे हवाले हुया ॿई ॿार सो मुड़ुस जे कोशिशुनि में जॾहिं नाकामियूं थियूं त मुड़ुस चयो ठीकु आहे हाणे जॾहिं मुंहिंजी ज़ाल एॾो ज़िदी करे थी पई त ठीकु आहे मां हाणे केतिरे ताईं जेको आहे सो हुनखे मञाइण जी कोशिशि कयां उन जो ठीकु आहे वकील साहब मां हाज़िर थियां थो पियो केॾी महिल अचिणो आहे ॿुधाएसि टाइम चइसि पर हिकिड़ो शर्त आहे मुंहिंजो उहो इहो आहे त मुंहिंजी ज़ाल खे मुंहिंजे ॿारनि खे बि उते तव्हां पाण वटि घुरायो पंहिंजे ऑफिस में ऐं थोरो वक़्तु मां चाहियां थो त मां पंहिंजे ज़ाल सां ऐं ॿारनि सां गॾु गुज़ारियां छो करे उन खां पोइ मूंखे मौक़ो न मिलंदो ॿारनि सां त शायदि मां मिली सघां पर उन महिल मुंहिंजी ज़ाल उन्हनि सां गॾु न हूंदी त मां चाहियां थो त मां हिकु ई महिल पंहिंजे ॿारनि सां बि मिलां ऐं ज़ाल सां बि मिलां ऐं कुझु वक़्तु इन्हनि टिनी सां मां गॾिजी करे गुज़ारियां छो करे पोइ वरी मूंखे इहो वरी मौक़ो न आहे मिलणो वकील चयुसि ठीकु आहे को मसइलो कोन्हे मां तव्हांजी ज़ाल खे ऐं ॿारनि खे बि पाण वटि घुराए थो वठां तव्हां अची वञिजो सो वाइदे मुताबिक़ मुड़ुसु उते वकील वटि पहुतो ऐं माई बि ॿारनि खे वठी करे उते अची पहुती ऐं हमरा वकील खे अर्ज़ु कयो चईसीं असांखे हाणे 2-4 कलाक ॾियो उन खां पोइ मां मोटी अची करे जेके तव्हां कागज़ तयारु कया आहिनि मां हिननि ते सही कयां थो भले तव्हां कोर्ट में ॾेई करे ऐं फ़ैसिलो वठो भले खुला थी वञे पर हींअर मूंखे इजाज़त ॾियो त मां ज़ाल खे ऐं ॿिन्ही ॿारनि खे वठी वञा थो 4-5 कलाक हिननि सां मां गॾु वक़्तु गुज़ारियां सो बाई बि राज़ी थी ऐं वकील बि थियो हमरा पंहिंजी गाॾीअ में ॿिन्ही ॿारनि खे ऐं ज़ाल खे वठी करे निकिरे पियो त ज़ाल अॻियो वेठी हमरा भर में वेही करे गाॾी ड्राइव पियो करे त पुट बि अॻियो अची ज़ाल सां माना पंहिंजी माउ सां वेठो ऐं धीअ बि इहो चयो त मां बि अॻियां वेहंदुसि पंहिंजे बाबा ऐं अम्मा सां गॾु सो ॿिन्ही ॿारनि खे हुन हंज में कयो ॿारनि पंहिंजे पीउ सां जेको आहे सो मानी खाइण खां पोइ आइस्क्रीम जी फरमाइश कई त वरी उहो उतां मानी खाइण खां पोइ रेस्टोरेंट में निकिता आइस्क्रीम वारे वटि पहुता उन्हनि ते आइस्क्रीम खाधी ॿार ॾाढा ख़ुशि हुया माई चुप हुई हमरा बि चुप हुयो सिर्फ़ु ॿारनि सां ई ॻाल्हाए पियो ॿार जीअं चवनि पिया तीअं पीउ करे पियो ॿारनि वरी आइस्क्रीम खाइण खां पोइ पार्क में घुमण जी फरमाइश कई पीउ उन्हनि खे होॾां बि वठी वियो सो कंहिं महिल पीउ जेको आहे सो धीअ खे भाकुर पाए पियो खणे पियो हंज में त कंहिं महिल पुट खे खणे पियो ऐं धीअ चयो चई बाबा तूं असां सां गॾु छो थो रहीं असां तोखे मिस था कयूं पिया ऐं असां बि तोसां गॾु तुंहिंजे हिक ई घर में रहण था चाहियूं पिया मम्मा खे चऊं था पर जेको आहे सो तव्हां छो था गॾु रहो असां उते रहूं असां हीअं अकेला मज़ो असांखे नथो अचे भाई सभु कुझु ॿुधे पई हुन धीअ खे भाकुर पाए पीउ चयो चई बाबा हा बिल्कुलु जीअं तूं चए थी तीअं कंदासीं पर हींअर कुझु मजबूरियूं कम आहिनि उहे पूरा थी वञनि त पोइ ईअं कंदासीं इन विच में वकील जा बि फ़ोन अचणु शुरू थिया त बाबा हाणे काफ़ी टाइम थी वियो आहे अची वञो तव्हां तो बहरहाल हू उतां निकिता वकील वटि विया जीअं वकील जे ऑफिस ते वधनि पिया त छोकिरे बि ऐं छोकिरी बि पीउ खे चयो बाबा हे काॾे थो हली पियो असांखे पंहिंजे घर वठी हल न अम्मा खे बि वठी हल असां बि होॾे हलंदासीं असां हेॾे न हलंदासीं चयो बाबा 2 मिंट हिते कमु आहे इहो कमु थी वञे त पोइ हलूं था पिया पीउ जे अखियुनि में ॻोढ़ा हुया धीअ पीउ खे ॾिठो पिए जो धीअ पुट खां वॾी हुई पर हू सम्झी न पई सघी
बि बेबस लाचार हुयो, माउ बि इहो मंज़र ॾिसे पई। पर जेॾी महिल वकील वटि पहुता, मुड़ुस वकील खे चयोसीं पेपर ॾियो, मां सही कयां थो हिननि ते। माईअ जे दिलि ते इहो असरु थियो त इन 4 कलाकनि 5 में हुन ॾिठो त ॿार पीउ सां केॾा अटैचनि, पीउ सां एॾी जेको आहे सो हुननि जी अटैचमेंट आहे त इहे कीअं रहंदा, कीअं गुज़ारो थींदो, हिननि जे दिमाग़नि ते असरु थी पवंदो। बहरहाल माईअ पाण खे सम्झाए वरितो। जेका माई कंहिं ज़िद ते कंहिं अना ते हुई उहा हेठि लही आई। हुन फौरन वकील खे चयो, वकील साहिबु मां खुला नथी चाहियां पई, मां वापसि हिन सां वञणु थी चाहियां पई, तव्हां पंहिंजी फीस वठो, वॾी महिरबानी, असांजो केस ख़ारिज कयो ऐं असां गॾु रहणु चाहियूं था पिया। वकील ख़ुशि थियो, हुनजो फीस जो त ख़ैरु आहे, मां तव्हांजो इहो केस ख़तमु कराए थो छॾियां पियो। कोर्ट में दरख़्वास्त ॾींदुमि त माईअ पंहिंजी दरख़्वास्त वापसि वठी छॾी आहे, तव्हां भले वञो। सो मक़सदु चवण जो इहो आहे त माईअ खे अहसासु थियो घर हमेशह औरत ठाहींदी आहे, अहसास सां, मोहबत सां ऐं शयुनि खे दरगुज़र करण सां। शादीशुदा ज़िंदगीअ जो जेको गुरु आहे, उनखे हलाइण जो गुरु जेको आहे उहो आहे बर्दाश्त करणु, दरगुज़र करणु। जेकॾहिं तव्हां हिक ॿिए जे नंढनि नंढनि ग़लतियुनि खे माफ़ु कंदव ऐं अॻिते वधंदव, औलाद जो मुस्तक़बिल ॾिसंदव, त तव्हां में अनाऊं कोन ईंदो, तव्हां हिक ॿिए खे इज़त ॾींदो। शादीशुदा ज़ाल मुड़ुस लाइ लाज़िमी आहे त उहे हिक ॿिए जी इज़त कनि। इज़त वारो मामिलो जिते ख़तमु थियो, ज़िद आई, अना आई, उते मामला गड़बड़ थी वेंदा आहिनि। पोइ उहे केॾा बि माण्हू अमीर हुजनि, ख़ुशहाल हुजनि, कुझु बि हुजनि, उहे घर हली न सघंदा आहिनि। सो तंहिंजे करे अलाह साईं असांखे सबुरु ॾे ऐं हिक ॿिए खे बर्दाश्त करण जी जेका असां ताक़त ॾे। ख़ासि तौर ते ही पैगाम जो नौजवाननि जे लाइ आहे, नौजवान जोड़नि जे लाइ आहे, त उहे ज़िंदगीअ जो गाॾो हलाइण जे लाइ हिक ॿिए खे बर्दाश्त कनि, हिक ॿिए जी ख़्यालु रखनि ऐं ख़ासि इज़त ॾियनि। कॾहिं बि ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खे ग़लति लफ़्ज़नि सां, ग़लति हिननि सां न कनि। जेकॾहिं हिक खे कावड़ अचे थी त ॿियो ख़ामोश थी वञे। ज़िद कंदो, अना ठाहींदो त घर फिटी पवंदा, घर ठहंदा कोन। महिरबानी वॾी, लख कुर्ब। जेकॾहिं तव्हांखे इहा असांजी वीडियो पसंदि आई आहे त पंहिंजनि दोस्तनि सां ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि सां ज़रूरु शेयर कजो। महिरबानी, अलाह निगहबान।